नाज़रीन, ये अहम मामलो है मुल्क में जिते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। नंगर पार्कर जेको जबल आहे उन जे पत्थरनि जी गैर कानूनी कटाई जो कमु जीअं जो तीअं जारी आहे। तोड़े जो अदालत कारूंझर ते कटाई जूं कंपनीज़ जेके आहिनि उन्हनि जूं कैंप ऑफिसिस ख़तमु करण जो ॿीहर हुकुम ॾिनो आहे। कारूंझर जो पत्थर खणण ते पाबंदी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कंपनीज़ जूं नज़रसानी अपील्स बि रद्द कई वियूं आहिनि। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। नंगर पार्कर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फैज़ खोसो असां सां टेलीफोन लाइन ते आहे ऐं सुजाग फोरम जो अॻवान अलहरखियो खोसो बि असां सां टेलीफोन लाइन ते ई मौजूदु आहे। फैज़, अपडेट कजो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन मामले ते असां ॻाल्हि ॿोल बि कई आहे, इशूज़ बि कया आहिनि ऐं अदालत पारां हिकु भेरो ॿीहर इन जो नोटिस वरितो वियो आहे। अदालत जेतोणीकि हुकुम ॾिनो आहे पर उन जे बावजूद बि जबल जी कटाई जो कमु रुकिजी न आहे सघियो। अॼु अदालत जेको पहिरियों हुकुम जारी कयो जंहिंमें कंपनियूं आहिनि उन्हनि नज़रसानी जे लाइ जेको एडिशनल सेशन वर्ड जेको नंगर पार्कर जे सिविल जज अॻु में हितां कंपनियुनि जो जेको ऑफिस ख़तमु करण जो हुकुम ॾिनो आहे, मशीनरी ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो। उन हुकुम जे ख़िलाफ़ जेको कंपनी लीज होल्डर आहिनि FWO ऐं कोहिनूर मार्बल कंपनी ऐं ॿियनि एडिशनल सेशन जज वटि नंगर पार्कर जे जज जो जेको फ़ैसिलो चैलेंज कयो, उन खां पोइ एडिशनल सेशन जज उनके सेट असाइड फैसले के करे दोबारा रिमांड जे लाइ नंगर पार्कर जे जज वटि मोकिलियो त धुरियुनि खे ॿीहर ॿुधी दोबारा फ्रेश ऑर्डर जारी कयो वञे, जंहिं ते अॼु अदालत फ्रेश ऑर्डर जारी कयो आहे। अदालत FWO कोहिनूर मार्बल कंपनी ने ॿियनि कंपनियुनि जो जेको मशीनरी आहे उहो ज़ब्त करे उन्हनि जो हितां हमेशह जे लाइ ख़तमु करण जो हुकुम ॾिनो। अदालत पार्कर SHO नंगर पार्कर SHO डानो नांदल के उन पत्थर बाबत रोज़ रिपोर्ट जमा करण जी हुकुम ॾिनी। मेहता मां तव्हांखे इहो ॿुधायां, अदालत जे वरी ॿियो हुकुम हींअर जेको जारी कयो आहे ताज़ो जेको 5 मिंट अॻु में त नंगर पार्कर जेको दरख़्वास्त गुज़ार आहे डैम जो ठेकेदार आहे अलजी ठाकुर जी, उनजी दरख़्वास्त ते नंगर पार्कर जी जेको पत्थर सप्लाई कंदा आहिनि उनजो ठेकेदार आहे अलजी ठाकुर नंगर पार्कर जो रवासी है। उन अदालत के दरख़्वास्त ॾिनी त नंगर पार्कर में जेको असां छकड़नि जे ज़रिए जेको पत्थर खणूं था कारूंझर जो, उहो असांखे कारूंझर जो पत्थर खणण जी इजाज़त ॾिनी वञे, जंहिं ते नंगर पार्कर जी अदालत हिन वक़्तु कंडीशनल ऑर्डर जारी कयो आहे त जेको छकड़नि जे ज़रिए पत्थर खणंदा उन्हनि खे अदालत हुकुम ॾिनो आहे त उहो पत्थर खणी सघंदा ऐं उन्हनि खे मुकमल इजाज़त आहे। जंहिंजे करे जेको सो मामिलो मुंझल के तो हिकिड़े पासे अदालत जेको सो मशीनरी ज़ब्त करण ऐं हेवी मशीनरी जे ज़रिए जेको कारूंझर कटण जो हुकुम जारी कयो आहे। हिकु पासे साॻी अदालत हुकुम जारी कयो आहे त जेके पत्थर खणनि था उन्हनि खे इजाज़त आहे ऐं उहे पत्थर जेको लोकल ट्रांसपोर्ट जंहिंखे असां छकड़ा चऊं था उन्हनि जे ज़रिए खणी सघंदा। जी मेहता फैज़, थोरो अपडेट कजो, हाणे लीज़ मिलियल जेके कंपनीज़ आहिनि FWO ऐं कोहिनूर मार्बल कंपनी, उन्हनि खे अदालत कमु बंदि करण जी हिदायत कई आहे। SSP खे SHOs खे हिदायत कई आहे त रोज़ानो जी बुनियाद ते रिपोर्ट्स बि ॾियनि ऐं लोकल बेसिस ते जेके माण्हू इहो पत्थर खणनि था उन्हनि खे इजाज़त ॾिनी वई आहे। इन फ़ैसिले जी का वज़ाहत या फ़ैसिलो तफ़सीली जेको आहे उहो साम्हूं आयो आहे? जी बिल्कुलु, तफ़सीली फ़ैसिलो सिर्फ़ु 5 मिंट अॻु में जेको अदालत तरफ़ां जारी कयो आहे, जंहिंमें जेको इहो दरख़्वास्त गुज़ार ॼाणायो आहे त असां 500 रुपया दिहाड़ी ते जेको मज़दूर कमु कंदा उहो मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि ऐं असां जेको नदी जे वेकरनि में जेके पत्थर धुड़ी विझंदा उहा करूं था। असां वटि का बि मशीनरी कोन्हे जंहिंजे ज़रिए असां पत्थर कढूं। असां जेको पत्थर फेल आहिनि कारूंझर में उहा करणु चाहियूं था, जंहिं ते अदालत जेको सो इहो अॼु तफ़सीली 3 पेजनि ते इहो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। पत्थर लोकल ट्रांसपोर्ट छकड़नि जे ज़रिए डैमनि में कारूंझर जो इस्तेमालु करे सघे थो ऐं उहे छकड़े वारा खणी वञी सघनि था, उहो पंहिंजो कारोबार करे सघनि था ऐं उन्हनि खे बेरोज़गार नथो करे सघे ऐं उहे जेको पंहिंजो कारोबार करे सघनि था ऐं कारूंझर जो पत्थर उहो मशीनरी खां सवाइ खणी सघनि था। खेनि अदालत मुकमल इजाज़त ॾेई छॾी आहे। जी अच्छा, अदालत पारां जेको इब्तिदाई हुकुमनामो ॾिनो वियो ऐं SSP थरपारकर खे उन खां गॾोगॾु जेको SHO आहे इन इलाइक़े जो उनखे रोज़ानो जी बुनियाद ते रिपोर्ट करण जी हिदायत बि कई वई ऐं जेका FWO ऐं कोहिनूर मार्बल कंपनी आहे उनजी कैंप ऑफिसिस बंदि करण जो हुकुम ॾिनो। पुलिस का कार्रवाई कई आहे? SSP पहुतो आहे वाक़े वारे हंध ते या SHO का कार्रवाई कई आहे? न, हिन वक़्तु ताईं अञा ताईं केर बि कोन पहुतो आहे। अञा ताईं जेको सो उहे कैंपूं आहिनि उहे हिन वक़्तु ताईं उते मौजूदु आहिनि ऐं उते जेको सो अञा उन्हनि जा मुलाज़िम मौजूदु आहिनि। अञा तरफ़ां पुलिस तरफ़ां अञा ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई कोन कई आहे, जॾहिं अञा ताईं अदालत जे हुकुम ते को बि अमल थी न सघियो आहे।
ठीकु आहे फैज़, इन मामले ते कुझु महीना अॻु बि असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई। इन इलाइक़े मां सेनेटर आहे कृष्णा कोहली, उनजो मौक़िफ़ बि साम्हूं आयो हो। पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ MP जेको कासिम सुमरू आहे, उन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई। ऐं कुझु महीननि खां पोइ वरी हिकु भेरो ॿीहर इहा गैर क़ानूनी कटाई शुरू कई वई आहे। सिंध हुकूमत जो को नुमाइंदो लड़ी आयो आहे या सिंध हुकूमत को नोटिस वरितो आहे इन मामले जो? जी बिल्कुल मेहता, पाण मुसलसल जेको इहो टाइम न्यूज़ मुसलसल ही कवरेज करे पई। अॼु खां 2 ॾींहं अॻु में तव्हां इशूज़ प्रोग्राम कयो ऐं पंहिंजी अख़बार में रोज़ करंट बैक पेज ते कारूंजस जी जेको ख़बर लॻल हूंदी आहे, उनजे बावजूदि नंगर पार्क जो MPA MNA या नंगर पार्क सां तालुक़ु रखंदा कृष्णा कोहली, वीरजी कोहली, उहे सभु जेको सो ख़ामोश तमाशाई आहिनि। उहे जेको सो इन मामले में को बि नोटिस नथा हुजनि। उन मां इहो मालूम थिए थो त हुकुमरान जेको सो गॾिजी सिंध जी हिकिड़ी सकाफ़त आहे उनखे हथनि सां जेको सो तबाह करे रहिया आहिनि, जंहिंसां सिंध जा माण्हू मोहबत करंदा। जेको हिकिड़ो तारीख़ी जबल आहे, हिकिड़ो सकाफ़ती आहे, जंहिंमें हिकिड़ो मज़हबी जेको सो मस्जिद हुओ ऐं जैन धर्म जा मंदर आहिनि, उन हिकिड़ी तारीख़ आहे। ठीकु आहे फैज़, तव्हां टेलीफोन लाइन ते ई रहो। नाज़रीन, मुसलसल टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार में इन मामले ते इशूज़ जेके आहिनि उहे असां कंदा रहिया आहियूं ऐं उनजो नोटिस इहो वरितो वियो त कुझु महीना अॻु बि अदालत पारां इन ते कमु कंदड़ जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि खे पंहिंजूं कैंप ऑफिसिस बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो हुयो। हिकु भेरो ॿीहर अदालत पारां साॻियो ई हुकुमनामो जारी कयो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। SHO नगर पार्कर जेके आहिनि रशीद मंगरियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। रशीद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम जो पिया तव्हांखे। रशीद साहब, नगर पार्क जी अदालत पारां जेको हुकुम ॾिनो वियो आहे नगर पार्क जो कारूंझर जो पथर कटींदड़ जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़, अव्हांजी नॉलेज में आहे? जी हाँ, बिल्कुलु आहे। पोइ अव्हां का कार्रवाई कई आहे? जी हाँ साईं, बिल्कुलु। असां वटि जेकॾहिं का एक्टिविटी थींदी त कार्रवाई कंदासीं। अॻु में बि असांखे ऑर्डर मिलियो हुयो त असां उते नज़रदारी रखी आहे, गश्त बि रखियो आहे। कंहिं बि क़िस्म जी का फ्रेश कटी न थियल आहे। अलबत्ता असां वटि FWO जे तरफ़ां जेकी उन्हनि जी गुज़िरियल लीज हुई उन में 2 जायुनि ते पुराणा पत्थर जेके हिन ऑर्डर खां बि घणो पुराणा आहिनि उहे रखियल आहिनि, पर उन्हनि जी बि का उन्हनि खे खयों वग़ैरह न वियो आहे ऐं नई वरी को उन्हनि खे उतां को जॻह उन्हनि जी तब्दील कई आहे। अलबत्ता असांखे हुकुम इहो आहे त हींअर जेका बि कटाई फ्रेश थींदी, अगरि को इन जी वायोलेशन कंदो त असां उनजे ख़िलाफ़ बिल्कुलु कार्रवाई कंदासीं। रशीद साहब, अव्हां चयो पिया त जेकॾहिं का एक्टिविटी थींदी त पोइ अव्हां कार्रवाई ज़रूरु कंदव। अदालत जो हुकुम बि अव्हांजी नॉलेज में आहे, अव्हांखे मालूम आहे। हिकु त खारसर जबल जेको आहे उन ते कटाई हलंदड़ आहे, हिकु ॿियो हंधि बि आहे जिते हिन वक़्तु बि कटाई जबल जी जेका आहे उहा गैर क़ानूनी तौर ते जारी आहे। जेकॾहिं अव्हां टाइम न्यूज़ ॾिसी सघो या पंहिंजी अख़बार तव्हांखे मिली सघे त उन में बाक़ाइदा इन हवाले सां ख़बरूं लॻल आहिनि ऐं गैर क़ानूनी कटाई हलंदड़ आहे। रहवासी एहतिजाज बि कनि पिया नगर पार्कर जे मिस्किन चौक ते। हाणे डेली बेसिस ते ऐं खातर में उते मुंहिंजो कल्ह अचणु थियो आहे कंहिं ॿिए कम सां हुयुसि वापसी में, ऐं उन जॻह खे वरी वॉच कंदो आहियां। का कटाई कान्हे का, इन ख़बरुनि में का बि सदाकत कान्हे, बेबुनियाद आहिनि, माना अनफाउंडेड आहिनि इहे। नंबर ॿी ॻाल्हि जेकी हिते लोकल्स आहिनि उहे लोकल जे 2 पार्ट्स में, यानी उन्हनि जा 2 पार्ट आहिनि। हिकिड़ो लोकल पीपल उहे आहिनि जेकी चवनि था त हिन कारूंझर या इन सां जेके अफिलिएटेड ॿियूं नंढियूं नंढियूं टकियूं पहाड़ियूं आहिनि इहे कंहिंखे बि लीज न ॾियो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो सेगमेंट सोसाइटी जो ईअं चए थो, ॿियो सेगमेंट सोसाइटी जो चए थो त न, इन जेकी पत्थर अॻ में ई टुटल आहिनि या उहे ब्रेक थियल आहिनि या डिटेच थियल आहिनि जबल मंझां, त उहे लोकल माण्हुनि खे छॾियो त उहे पंहिंजो रोज़गार कनि। हिते हाणे 2 जे तरफ़ां रैली कढी वई आहे। हिकिड़नि जे तरफ़ां कल्ह रैली कढी वई, हिकिड़नि जे तरफ़ां अॼु रैली कढी वई। जन 2 खे मुंहुं मना कयो हुयो त फ़िलहाल रैली असां वटि पाबंदी आहे, तव्हां हिन का बि रैली न कढंदो। पोइ उहे डिस्पर्स थी विया ऐं उन्हनि माना मुंहिंजी ॻाल्हि मञी, उहे वापसि हलिया विया। हाणे ही जेको नओं ऑर्डर आहे, मां सम्झां थो तव्हांजी ॻाल्हि, उहो उनजो मसइलो आहे त हिकु सेगमेंट सोसाइटी जो उहो लोकल पीपल उहे चवनि था त माना कटाई थिए, हिकु चवनि था न थिए। लेकिन इहे सिर्फ़ु उन्हनि जा पंहिंजा ज़ाती मसइला आहिनि
असांखे जेको कोर्ट सगोरी जे तरफ़ां हुकुम मिलियल आहे उन ते मुंहिंजी माना विजिलेंस आहे, वाच फुली असीं ॾिसूं था पिया, कंहिं क़िस्म जी कटाई न आहे, मुंहिंजी दावा आहे। रशीद साहब, अवां जेका ॻाल्हि कई उनखे थोरो मां अॻिते वधायां त बिल्कुलु नंगर पार्क जी अदालत पारां हिकिड़ो हुकुम त इहो आयो त FWO ऐं कोहिनूर मार्बल कंपनीज़ जेके हेवी मशीनरी सां जबल जी कटाई कनि थियूं उन्हनि खे रोकियो वञे, उन्हनि जी लीज़ बंदि कई वञे। अव्हांखे इहो हुकुम ॾिनो वियो त उन्हनि पारां जेकॾहिं का एक्टिविटी कई पई वञे त उनखे फौरी तौर बंदि करायो, उन्हनि जूं कैंप ऑफिसिस बि बंदि कयो। ऐं कुझु देरि पहिरियां वरी साॻी अदालत पारां लोकल्स वारी जेका अव्हां ॻाल्हि कई उन बाबति बि हुकुम ॾिनो वियो आहे त जेके ॾिहाड़ीअ वारा मज़दूर तबिको आहे नगर पार्क ऐं भर पासे जो ॻोठाणनि जो, उहे बिना के मशीनरीअ जे ऑलरेडी भॻल जेके पथर आहिनि, टुटल पथर आहिनि, उहे खणी रोज़गार कनि पिया त उन्हनि खे रोज़गार करणु ॾिनो वञे। हाणे सुवालु इहो आहे त FWO ऐं कोहिनूर कंपनीज़ हिन महिल ताईं कमु कनि पियूं, उन्हनि जूं कैंप ऑफिसिस बि क़ाइमु थियल आहिनि। जेकॾहिं अव्हांजी नॉलेज में न आहे न इहे हींअर कंहिं बि क़िस्म जी उते का एक्टिविटी न आहे। अव्हांखे जेकॾहिं का आहे त असांखे पॉइंट आउट कयो, मां बिल्कुलु उन्हनि ते एक्शन वठंदुमि। ठीकु आहे, अव्हां टेलीफोन लाइन ते ई रहो। अलाह रखियो खोसो सुजाग फोरम जा अॻवान असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम, अलाह रखियो खोसो साहब, वेलकम चऊं पिया अव्हांखे। वालेकुम सलाम साईं। अलाह रखियो साहब, अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी SHO साहब जी, रशीद मंगरियो जी? जी जी। हू चवनि पिया त कंहिं क़िस्म जो एहतजाज जेको आहे या FWO या कोहिनूर कंपनी जे ख़िलाफ़ न आहे, पर रहवासी जेके आहिनि जेके ॾिहाड़ी ते कमु कनि पिया, मज़दूर तबिको, उहे एहतजाज कनि पिया त उन्हनि खे उहे पथर खणण जी इजाज़त ॾिनी वञे। जी साईं, हाणे थोरो तव्हांखां टाइम वठंदुसि त तव्हां गुज़िरियल एहतजाज में बि गॾु हुआ ऐं सॼी तव्हांजी टाइम न्यूज़ जी कवरेज ॾिनी। रही ॻाल्हि इहा त हिन ते डैमनि ते स्मॉल डैमन वारनि इहो कमु शुरू करे छॾियो हो कोई अॼु खां 12-15 साल अॻु में। ऐं समूरो पथर जेको आहे कारूंजर जे पहाड़नि जो इस्तेमालु कयो वियो, जंहिंजे करे अॼु बि असां उन पहाड़नि जी राणपुर जो आहे, चूड़ीअ जो पहाड़ आहे, चणीगंज जो पहाड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेके सभई कारूंजर जो हिसो आहिनि। ऐं उन्हनि खे असां वञी ॾिसंदासीं त उहे पहाड़ लॻनि ई कोन था, उहे ईअं था लॻनि त के ॻाढ़ियूं राय जूं भिटूं हुजनि। ऐं उहो हिकिड़ो डैम 3-4 किलोमीटर में 40 खां 45 फुट ॿिन्ही पासनि उन पथर जी पिचिंग कई वई ऐं हिन पहाड़नि खे इंतिहाई बेदर्दी सां ख़तमु कयो वियो। ऐं जॾहिं त हिननि इहो ॿुधायो त भई इहा जेको पथर आहे, इहो पथर असां इहो नदियुनि मां इहो जेको टुटल पथर खणूं था, ऐं हीउ सॼो कूड़ ॾिसो रहो, हिकिड़ो ड्रामो आहे। असां जेकॾहिं नदियुनि में सॼो ॾींहुं गाॾियूं पंहिंजूं डोड़ाईंदासीं, हिकिड़ो छकड़ो बि उहो कोन मिलंदो। हीउ समूरो पथर जेको उन वक़्तु खां वठी टोड़ियो वियो ऐं 2019 खां असां इहो कारूंजर सुजाग फोरम जे प्लेटफॉर्म सां इहो एहतजाज जो सिलसिलो शुरू कयोसीं। ऐं असां पोइ इहो गुज़िरी जॾहिं जनवरी में वारो जेको जज साहिब जेको हितां जे जुडिशियल मजिस्ट्रेट फ़ैसिलो ॾिनो, असां मुसलसल 1.5 महीनो रोडनि ते ऐं पूरे पार्कर में, शहरनि में, ॻोठनि में एहतजाज कयोसीं। ऐं मीडिया ते जॾहिं इहा ॻाल्हि तमामु वधीक हाईलाइट थी, पोइ तंहिंखां पोइ हितां जो जेको जुडिशियल मजिस्ट्रेट सिविल जज करमली शाह उन पाण मुरादो नोटिस वठंदे इन्हनि कंपनियुनि खे उहो जेको आहे बंदि करायो उन कम खे। त उहो कमु उहो बंदि हो। अञा 4 महीना गुज़रिया आहिनि त वरी जेको आहे इहो केस जेको हो इहो हुननि अपील कई हुई पंहिंजे एडिशनल सेशन वटि मिठी में। उन सां वरी उहो जेको जज साहिब उहो फ़ैसिलो वापसि फ़ैसिले लाइ मोकिलियो, जंहिंजो अॼु जो तव्हां इहो ॿुधो त उहो ज़िक्र ईअं थियो त उन्हनि खे पाबंदि कयो वियो। बाक़ी जेकी आहिनि वरी ॿियो फ़ैसिलो इन साॻी टाइम ते इहो अचे थो त बाबा उहो जेको आहे सो कंपनियूं उहो हेवी मशीन सां पथर कोन तोड़ंदियूं। बाक़ी जेकॾहिं को जेकॾहिं मज़दूर उहो जेको हू 400-500 मण जो पथर मशीनूं तोड़ंदियूं उहो न तोड़नि, बाक़ी 4 मण जो 5 मण जो पथर मज़दूर सां तोड़े हथोड़नि सां, छीणियुनि सां, ऐं उहो पंहिंजो रोज़गार कमाइनि। त हाणे सुवाल इहो थो पैदा थिए भई असुल मक़सदु आहे भई जान तूं ख़ुशी मल्हा, तूं शुक्र कर त तुंहिंजे जेको हीअ जेका मैयत पई आहे इन जे अंदरि को उज़ो कोन वधाइणो आहे, बाक़ी जेका साबित रूह कोन्हे। असुल ॻाल्हि त रूह आहे। जेकॾहिं कारूंजर न रहंदो त उनखे चाहे हेवी मशीनूं तोड़नि, चाहे खणी उनखे माण्हू सुम्हनि सां उन बलियुनि सां तोड़नि, ॻाल्हि त साॻी थी थिए। उहो जेका आहे अॼु हू चोरी सां टुटी वञे हा। ऐं ही अलाह रखियो साहब, ठीकु आहे। अव्हां जेका ॻाल्हि कयो पिया इन मामले ते कुझु ॾींहं पहिरियां असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई सुजाग फोरम जे अॻवान ज़ुल्फ़कार खोसो साहिब सां बि, ऐं असांजी टाइम न्यूज़ 7 जीअं पंहिंजी अख़बार जी इहा मुसलसल कोशिशि रही आहे त कारूंजर जबल जी जेका कुदरती सूंहं आहे
उनखे बिगाड़ींदड़ कंपनीज़ ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं कारूंजर खे वर्ल्ड हेरिटेज जेको आहे उहो बि करार ॾिनो वञे। इन ई मामले ते अदालत पारां नोटिस वरितो वियो हुयो, यूनेस्को खां राब्तो करण जो बि चयो वियो, सिंध हुकूमत खां इनखे वर्ल्ड हेरिटेज करार ॾियण जे लाइ कुझु तजवीज़ूं बि तलब कयूं वयूं हुयूं। इन मामले ते पोइ था ॻाल्हायूं, पर SHO साहिबु चवनि पिया त हिन महिल अहिड़े क़िस्म जी का बि गैर क़ानूनी एक्टिविटी इलाइक़े में हले ई न पई। खारसर जबल ऐं ॿिया कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते हिन वक़्तु गैर क़ानूनी कटाई ख़ासि तौर ते या FW ऐं कोहिनूर कंपनीज़ कनि पियूं, उन्हनि जूं जेके कैंप ऑफिसिस आहिनि उहे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में आहिनि? साईं ही जेका चवनि था त हाणे उहो अहिड़ी का कोन उहो जेका थी वञे था, ये कल रात खां वठी रात ताईं कारूंजर मंझां साड़दरो धाम वारे रोड तां असीं पाण ॾिसी आया आहियूं। उहो तस्वीरूं सोशल मीडिया ते आयूं आहिनि त इहे गाॾियूं हितां खां कारूंजर मेन जबल मां भराणियूं। ठीकु आहे, SHO साहिब खां पुछूं था। SHO साहिबु रशीद मंगरो साहिबु ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे मां अल्लाह रखियो साहिब जी जिन इलाइक़नि जो ज़िक्र कनि पिया? अल्लाह रखे साहिब जी ॻाल्हि ज़रूरु आवाज़ ज़रूरु ॿुधो, पर मूंखे सही सम्झ में इन जे करे न जो ईको जे करे मूंखे सही सम्झ में न। ठीकु आहे, ठीकु आहे, ॿीहर पुछूं था अल्लाह रखियो साहिब खां। अल्लाह रखियो साहिबु थोरो वाज़े नमूने इलाइक़नि जा नाला ॿुधाइजो जिते इहा कटाई हले पई। साईं ही जेको ॿुधाए पियो नंगर पार्कर शहर जे मेन जेको वॾो जेको ओलह तरफ़ आहे, नंगर पार्कर शहर खां 1.5 किलोमीटर जबल जे अंदर खां ये गाॾियूं राति ऐं कल राति भराणियूं आहिनि। उन्ही खां सवाइ मोकड़ियो आहे ॻोठ, उन जो जेको सादी कारूंजर जो सिलसिलो पहाड़ आहे उतां खां उहो भरियूं वियूं आहिनि। बांडी जो ॻोठ आहे उतां खां भरियूं वियूं आहिनि। चणींदड़ मञा उहो भरियूं वियूं आहिनि। उहो कहिड़ो जबल जिथां उहो जिथे जिथे डेमनि खे वेझा पहाड़ आहिनि उतां खां बिना के रोकथाम जे ऐं जॾहिं त इन्हनि इहे वर्ल्ड बैंक जा डेम आहिनि पथर ॿाहिरि जो पिचिंग इस्तेमालु करणी, सीमेंट मौजूदु ॿुधाइनि था त उहो पथर आहे। जॾहिं पथर उहो इस्तेमालु करिणो आहे त सवाल इहो थो पैदा थिए त रशीद साहिबु अल्लाह रखियो साहिबु खोसो साहिबु ॿुधाइनि पिया त नंगर पार्कर शहर जे 1.5 किलोमीटर ते जेको ॻोठ आहे उतां गुज़िरियल राति बि गाॾियुनि पारां पथर खयो वियो आहे। चणींदड़ जबल जेको आहे खारसर जबल उतां बि गैर क़ानूनी कटाई हले पई ऐं अव्हां अलाए छो इन खां बेख़बर आहियो? इहो जेकॾहिं हिननि खे का पक आहे त छा हिननि कंहिंखे इतला ॾिनो? जीअं आऊं आहियां त मूंखे इतला ॾींदो आहे अहिड़े क़िस्म जी कटाई हले थी, छाकाणि जो मुंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ मुंहिंजी पंहिंजी वाच मुताबिक़ मुंहिंजी पंहिंजी अखियुनि ॾिठी शायदि जी उहा इहा आहे त कोन थी हले कटाई, कुझु बि कान्हे का। ही जेके फुटेजिस हलनि था टाइम न्यूज़ ते हिन वक़्तु अल्लाह रखियो सियाल सुजाग फोरम अव्हां जे इलाइक़े में एहतिजाज करे रहियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया हिन वक़्तु इन्हनि इलाइक़नि में हिन वक़्तु बि कटाई हले पई, पोइ छा अव्हां कहिड़ो किरदारु अदा कंदव, कार्रवाई कंदव? हाणे तव्हां अल्लाह रखे साहिब खे चओ मूं वटि अचे, मूंखे पॉइंट आउट करे, मां माना हिन जी प्रेज़ेंस में एक्शन वठां थो, ॻाल्हि ख़तमु। ठीकु आहे, अव्हां खे त अदालत जो हुकुम बि मिलियल आहे त इन्हनि कंपनीज़ ख़िलाफ़ अव्हां कार्रवाई कयो ऐं कैंप ऑफिसूं जेके आहिनि उन्हनि खे पटियो, अव्हां उन्हनि जूं कैंप ऑफिस छो न बंदि करायूं आहिनि? कैंप ऑफिस ख़ासि कर में आहे जेका डिफंक्ट आहे, हलंदड़ ई कान्हे, मां कंहिंखे छा बंदि करायां? जेका डिफंक्ट आहे हले थी। अदालत जो इहो चवणु आहे त उहे कैंप ऑफिस पटे करे उते जेको बि सामान मौजूदु आहे, मशीनरी आहे, उहा उतां खणाए करे अदालत पहुचाई वञे। SHO साहिबु साईं मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो, मां अॼु इहा रिपोर्ट पंहिंजी पेश कई आहे अदालत सगोरी में। ठीकु आहे, त मां ख़ुदि वाच कई आहे, कंहिं क़िस्म जी कटाई कान्हे का, न को हलंदड़ आहे। अलबत्ता ही जेको रिएक्शन थिए थो पियो या हिकिड़ा इल्ज़ाम आहिनि इहे कुझु ज़ाती लेवल ते वधीक आहिनि, न की के हेरिटेज ऐं न की के हिकिड़ो कॉमन जेको हूंदो आहे न हिकिड़ो कॉमन पर्पज़, उन कॉमन पर्पज़ खे सर्व कोन थो कयो पियो वञे। मुंहिंजी नज़र में इहा शइ हींअर ॿिनि सेगमेंट जी जेके ॿई माण्हू आहिनि हिक ॿिए जा आमो साम्हूं आहिनि। रशीद साहिबु ही जेको सिविल सोसाइटी एहतिजाज करे पई या सिंध सुजाग फोरम वारा अॻवान अव्हां सां जेकॾहिं राब्तो कनि ऐं अव्हां खे उन जाइ ते वठी वञी ॾेखारनि जिते इहा गैर क़ानूनी कटाई हले पई, पोइ अव्हां फौरी तौर ते कार्रवाई कंदव ऐं उते इहा कटाई बंदि कराईंदव? माना विदाउट एनी डिले। ठीकु आहे, promptly the action would be taken promptly। ठीकु आहे, अल्लाह रखियो खोसो साहिबु, अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी SHO साहिब जी। हाणे अव्हां जो किरदारु अदा करण जो टाइम आहे, अव्हां SHO साहिब सां फौरी तौर ते राब्तो करे निशानदेही कंदव इन्हनि इलाइक़नि जी? जी साईं, असां 3 ॾींहं ते दरख़्वास्त वञी सुजाग फोरम जे दोस्तनि खां SHO साहिब खे हथो हथ रूबरू ॾिनी असीं ऐं चयोसीं त उन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़, उन्हनि ट्रांसपोर्टनि जे ख़िलाफ़ उहे जेके उन जे सहूलियतकार SSP साहिब त फ़ोन अटेंड न पिया कनि। SSP साहिब सां असां बि राब्तो करण जी कोशिशि कई, हुननि इन समूरे मामले खां लाइलमी जो इज़हार कयो आहे, पर SHO जेको आहे रशीद मंगरो साहिबु जंहिंजी हद आहे
उहे हिन वक़्तु ॻाल्हि ॿुधनि बि पिया, सम्झनि बि पिया, पढ़ियल लिखियल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त फौरी तौर ते जेकॾहिं अवां निशानदेही कयो त हू अदालती हुकुम मूजिबि कार्रवाई बि कंदा, विदाउट एनी डिले, बिना कंहिं देरि जे अवां सां तावन करण जे लाइ तयारु आहिनि। साईं हींअर बि जेका हितां खां 1.5 किलोमीटर पंध ते डूंगरी डैम ते उहो सॼी कारूंडियल जे जबलनि जी पथरनि जी पिचिंग थी पई आहे। उहो उते पथर लाहे उहो पिचिंग कई वई आहे। उहो ज़ख़्म जा निशान फट हूंदा आहिनि त हुन हथ जे कंगण खे आरसी जी ज़रूरत न आहे हूंदी। ऐं हीउ सॼो ॾींहं जो राति जो हीउ शहर मंझां अवां खां थाणो जेको आहे नंगर पार्कर केतिरो परते आहे? SHO साहिब सां अवां केतिरी देरि में मिली सघो था? हा, असां अधु कलाक में मिली सघूं था साईं, 15 मिंट जे अंदरि जेकॾहिं अचूं त मिली सघूं था। ठीकु आहे। SHO साहिब अवां खे इनवाइट कयो आहे, फ्री हैंड ॾियनि पिया, तव्हां उन्हनि सां राब्तो कयो, उन्हनि खे उहो स्पॉट ॿुधायो जिते इहा कटाई हले पई, फौरी तौर ते कार्रवाई कंदा। जी जी, महिरबानी साहिब। ठीकु आहे, वरी महिरबानी अवां जी, अलाह रखियो खोसो। ऐं रशीद मंगरियो साहिब, असां बि इहा उमेदु कयूं पिया त जेकॾहिं अवां ताईं इहा कंप्लेन पहुती ऐं अवां खे उन स्पॉट ते वठी था वञनि इलाइक़े वासी, त पोइ अवां बि फौरी तौर ते कार्रवाई कंदव? एक्शन थींदो, छाकाणि जो ॾिसो कोर्ट जो मूंखे हुकुम मिलियल आहे जी। हाणे कोर्ट जो हुकुम मिलियल आहे ऐं हूअं बि इहा हिकिड़ी गैरकानूनी कमु आहे। ठीकु आहे, उन जो एक्शन न वठण जो मूं वटि को अहिड़ो मसइलो कोन्हे, पर अलबत्ता ईअं ज़रूरु आहे त ॾिसो न, हाणे जीअं ख़ासकर में आहे त उते हींअर उन्हनि जी मां ख़ुदि ऑफिस अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, उहा डिफंक्ट आहे। डिफंक्ट जो मक़सदु उते हिकिड़ो माण्हू बीठल आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी। रशीद मंगरियो साहिब, अवां सां इलाइक़े वासी राब्तो कंदा ऐं पोइ अवां जो कार्रवाई करण जो इख़्तियार आहे ऐं यकीनन अवां कार्रवाई कंदव बि। नाज़रीन, नंगर पार्कर मां ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कारूंझर जेको सिंध जी सूंहं आहे, उन जबल जी ग़ैरकानूनी कटाई जेका आहे उहा बंदि करण जो अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे। इन मामले ते मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। इलाइक़े वासी बि एहतिजाज करे रहिया आहिनि। अदालत जो हुकुम आहे त फौरी तौर ते कंपनीज़ ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं मशीनरी जेका आहे उहा बंदि कई वञे।